माफ़ कजो ख़बर छो वाईफाई स्लो थी वियो आहे को प्रॉब्लम थी हलियो हाणे वरी जो हे ॿी टी किस्त में अची वेंदो ॻाल्हाइणु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे वॾी महिनत खां पोइ हुकूमत सिंध सूबाई वज़ीर तइलीम जे सरबराही में सेक्रेटरी साहब जे सरबराही में फाइनेंशियल एप्लीकेशन जेको वॾो काथ लॻल हो उहो हाणे छाट करे ॻाल्हाईंदासीं त मिनिस्टर साहब जी महिरबानी सां छो त मूं 11 अरब जी समरी मोकिली हुई मिनिस्टर साहब वापसि कराई त ही इलाही पैसा आहिनि इन खे अञा घटायो पोइ सेक्रेटरी साहब हिकिड़ी बहितरीन असांजा ऑफिसर आहिनि हिते मुश्तम हिकिड़ी राति जी महिनत बैदि पंहिंजी बहितरीन सलाहियतूं बरो आणे साईं गुलाम अकबर साईं अकबरी ब्राह्मणी साहब जी क़यादत में जेका टीम सेक्रेटरी साईं ज़ाहिद अली अब्बास तरफ़ां जोड़ी हुई सर्विस स्ट्रक्चर जी उन में साईं अब्दुल हनान शेख साहब साईं मौलाबा शेख साहब सर किशोर कुमार या ॿिया बि दोस्त उन सां हमदर्द रहिया अब्दुल गफ़ार मंगलियो साहब इकबाल जूनेजो साहब ॿिया सभु दोस्तनि जी केॾी मिलण खां पोइ अल्हम्दुलिल्लाह कुझु ॾींहं पहिरीं मूंखे सेक्रेटरी साहब घुरायो कि हा सभु वॾो ख़ुशि नसीब तूं हुई तो ज़िद कयो मिनिस्टर साहब महिरबानी सुठो थी सभिनी वापसि कई हाणे फाइनेंशियल एप्लीकेशन सिर्फ़ु हिकिड़ो अरब वञी रहियो ऑफिस में असीं ॿ हुआसीं बसि ॾाढो ख़ुशि थियुसि बख़ुदा ऐं मूंखे लुटक लड़ी आहे त रब पाक जो शुक्र अदा कयुमि ऐं मूं साईं खे चयो त हिन कमेटी जी मान में आऊं जो आहियां ग़रीब मिसकिन आहियां पर मानी खाइण थो चाहियां चयो त हाणे त तूं छॾे खणी अॻे ई ख़र्च घणी कयो थी ख़बर तूं मुंहिंजो न साईं मुंहिंजी दिलि थी चवे तूं भले साईं ब्राह्मण साहब जा दोस्त सां मिलो भले ऐं साईं सां मिलुसि साईं जी अर्ज़ु कई अकबर साहब खे सभिनी दोस्तनि जो ठीकु आहे सभु तोसां को हिजाब कोन्हे छो त आऊं को कॾहिं का ज़ाती ख़ुशामद कॾहिं नाहे कई भले केर बि दोस्त न मुंहिंजो नंढे हूंदे खां जेके मूंसां गॾु रहिया हुनखे ख़बर आहे त मानी खराइण या इहे खां पोइ आऊं इहो कोन वञी रोड बीठो हूंदो फ़ाइदे खणी वेंदो आहे त मुंहिंजो कमु आहे इहे कमु न हुननि सिंध जे उस्ताद जी इज़त कई सर्विस स्ट्रक्चर कमेटी त राति जी महिनत कयूं मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त आऊं उनजी इज़त कयां केरु सड़े त वञी सड़े झले त वञी झले कावड़जे त भले वञी कावड़जे जेकॾहिं दोस्त चवनि आऊं हमेशह चवंदो आहियां मिनिस्टर साहब जी महिरबानी खां सवाइ अलाह पाक जी मदद ई मिनिस्टर साहब जी सरदार शाह जी महिरबानी खां सवाइ कमु नामुमकिन हो सेक्रेटरी साईं ज़ाहिद अली अब्बासी जी राति ॾींहुं महिनत दिलचस्पीअ सां खां सवाइ ही कमु नामुमकिन हो ऐं अलहमद नामुमकिन रब आलिम ने मुमकिन करायो आहे ऐं सर्विस स्ट्रक्चर जी जेको समरी आहे उहा मिनिस्टर साहब जी रवानी थी हाणे इनशा मूं राति बि सेक्रेटरी साहब गॾु हुआसीं सभु ऑफिसर गॾु हुआ मूं रिक्वेस्ट कई मुंहिंजी साईं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त रमज़ान शरीफ़ जी ईद खां अॻे असांखे माना हीअ नोटिफिकेशन ॾियारो त जीअं ईद ते असां ॿ ईदूं करे मल्हायूं डबल ख़ुशी ऐं इहो बि अर्ज़ु कंदो आहे त हर साल रबियल अवल ऐं रमज़ान शरीफ़ में उमिरि ते वेंदो ई आहे पर हिन साल रबियल अवल में सेक्रेटरी साहब मूंखे चयो त हाणे सभु न हिते वेही कमु कर सर्विस कमेटी त तव्हां ऑफिस सभु गॾिजी मिनिस्टर साहब जा हुकुमनि त नेट स्लो आहे तमामु नेट घणी स्लो आहे मूं वटि अलाए छो अॼु मुंहिंजी इहा बि ख़्वाहिश आहे दिली त इनशाला पंहिंजो माना मसइलो हल करायां मुंहिंजी इहा बि ख़्वाहिश आहे त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे मूं सेक्रेटरी मिनिस्टर साहब खे इहा ॿाहूं ॿुधी अर्ज़ु कयो साईं असां प्राइमरी उस्तादनि 20 तारीख़ खां पोइ पैसा कोन बचंदा आहिनि पोइ केरु असांखे रुपयो बि उधार कोन ईंदो आहे अलाह पनाह ॾे बीमारी शिमारी हर किथे अचे थी पोइ असां ॾाढा परेशान हूंदा आहियूं इनशा रब कंदो उहो पैकेज बि उस्ताद जे लाइ मूं रिक्वेस्ट कई आहे त साईं असांखे ॿियो कोन मिला की इस्पताल दुनियादारी उस्तादनि खे प्राइमरी मिलनि थियूं त इनशा अलाह उमेदु आहे त रब कंदो इहे ॾींहं हाणे तमामु सुठा अचण वारा आहिनि तंज़ीम पाक थी वियो प्राइमरी उस्ताद जी इनशा रब तंग करे रहिया आहिनि हथ वठी मूंखे माना परेशान कयो पियो वञे मूं कोर्ट सभु में केस कयो आहे
त हिकिड़ो दहशतगर्द पठान जेको असांजे ॻोठ में रहंदो हो अॻे हिकिड़ी मासूम निया खे ॻोठ मां अगवा करे खणी वियो हो ऐं उहो हाणे कल्ह भॼी वियो आहे वरी उनजी माउ 60 साल जी उमिरि में असां वटि उते ॻोठ में शादी कई वरी हिकिड़ी नियाणी हुई वरी उन छोरो भॼायो वरी उन सां शादी कई उहे वरी कल्ह कोर्ट में मुंहिंजे ख़िलाफ़ वरी कूड़ो केस दाख़िल करण जे लाइ पुट खे भॼाए ॾिनो लोफर खे जेको असांजे ॻोठ मां हिकिड़ो अंधी ग़लति वारदात कई उहा पुलिस हुनखे ॿुधो वठंदो हुअमि ऐं उनजी उहे मुंहिंजे पोयां लॻल आहिनि SSP पेट्रोल मोहम्मद ख़ान ऐं सॼी उस्ताद बरादरी खे अपील कंदुसि त मुंहिंजी जाइज़ कानूनी मदद कयो छो त पुलिस हुननि वॾेरनि जे चवण ते हुन सां ॿुट बणियल आहे ऐं उनजी वांकार पे वई आहे जॾहिं हींअर कोर्ट में पुलिस को बि रिपोर्ट जंहिंमें न कराई मुंहिंजे कम ते बाहि बि लॻी सभु हुनखे ख़बर पए मूं प्रेस में चयो पर हुन मुंहिंजी का मदद कोन कई उनजे लाइ आउं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजी कानूनी इख़्तियारी जाइज़ मदद करियो तव्हांजी वॾी महिरबानी इनशाला संजय उस्ताद तव्हांजी ॾींहं ख़ुशहाली शुरू थियण वारा आहिनि ऐं आउं इंडस्ट्री डिपार्टमेंट खे मुबारक ॾींदुसि साईं अब्दुल ख़ालिक भंगवार खे मुबारकूं ॾींदुसि जंहिंजी महिनतुनि सां बहितरीन तरीक़े सां हींअर इंडस्ट्री जी पाए तकमील ते पहुचण वारे इनशाला जेके खाब ॾिसण में राति जो त हाजी शफ़ी पीरियड पूरी थींदो इनशाला उहे खाब ॾिसण बंदि करे छॾनि हाजी जी पीरियड अञा मई ताईं आहे इलेक्शन अप्रैल खां अॻु ई पे इनशाला फाइनल थींदी जेको बि मरकज़ में खटी आयो ऐं पाण बि उमेदवार आहे जेको खटी आयो असां आऊं बि उनजी पोयानसि जेकॾहिं असां कामयाबु थियासीं त उहा सिंधी उस्ताद जी कामयाबी हूंदी उहा सिंध जी कामयाबी हूंदी पोइ रत जे आख़िरी फुड़े ताईं जेसि सिसी में आहे तव्हां सां गॾु रहिबो इनशाला उस्ताद ज़िंदाबाद पेट्रोल ज़िंदाबाद जी उस्ताद ख़ुशहाल सिंध ख़ुशहाल महिरबानी